फैज़ाबाद धरणे वारे केस जे अदालती फ़ैसिले ते अमल छो न थियो? सभु एॾा ॾिनल छो आहिनि? असां त वेठा हुआसीं त शायदि फ़ैसिले में ग़लती थी वई आहे। हाणे सभु चवनि था त दरख़्वास्तूं वापसि वठणियूं आहिनि। चीफ जस्टिस कादी फ़ाइज़ ईसा जा फैज़ाबाद धरणे केस में नज़रसानी दरख़्वास्तुनि ते ॿुधणीअ दौरान रिमार्क्स। केस जी ॿुधणी शुरू थियण खां अॻु ई इंटेलिजेंस ब्यूरो, पैमरा, वफ़ाक़ी सरकार, PTI ऐं ॿियनि धुरियुनि बि नज़रसानी जूं दरख़्वास्तूं वापसि वठी छॾियूं। चीफ जस्टिस अटॉर्नी जनरल सां ॻाल्हाईंदे चयो त तव्हां दरख़्वास्त वापसि वठणु छो था चाहियो? पहिरीं चयो वियो त फ़ैसिले में ग़लतियूं आहिनि, दरख़्वास्त वापसि वठण जा सबब त ॿुधायो। अटॉर्नी जनरल चयो त नज़रसानी दरख़्वास्त दाख़िल कराइण वक़्तु ॿी हुकूमत हुई। पैमरा तरफ़ां पेश थियल वकील हाफ़िज़ अहसान चयो त मां बि पंहिंजी नज़रसानी अपील वापसि वठी रहियो आहियां। चीफ जस्टिस पुछो त कंहिंजी हिदायत ते वापसि पिया वठो? यूट्यूब चैनल्स ते तबसरा कया पिया वञनि। PTI जे वकील अली ज़फ़र बि दरख़्वास्त वापसि वठण जी इस्तदा कई। चीफ जस्टिस चयो त छा तव्हांखे दरख़्वास्त वापसि वठण जो इख़्तियार आहे? तव्हां धुर बणजणु चाहियो त अदालत तव्हांखे इजाज़त ॾींदी। बैरिस्टर अली ज़फ़र चयो त असां केस में धुर बणजणु नथा चाहियूं। चीफ जस्टिस चयो त पहिरीं चयो वियो त फ़ैसिलो ग़लतियुनि सां भरियो पियो आहे। छा हाणे फ़ैसिले मां ग़लतियूं ख़तमु थी वियूं? दरख़्वास्त गुज़ार एजाज़ उल हक़ जे वकील बि दरख़्वास्त वापसि वठण जी इस्तदा कई। चीफ जस्टिस रिमार्क्स में चयो त छा तव्हां इहो चवणु चाहियो था त ISI जी रिपोर्ट दुरुस्त न हुई? को हल्फ़ी बयानु ॾियो त तव्हां दुरुस्त आहियो। जस्टिस अतहर मिनल्ला चयो त छा समूरनि इदारनि तइ कयो आहे त जेको फ़ैसिले में लिखियो वियो उहो ठीकु आहे? असां ही दरख़्वास्तूं इल्तिबा में रखूं था। कंहिंखे कुझु चवणो आहे त लिखत में चवे। अदालत केस जी ॿुधणी 1 नवंबर ताईं मुलतवी करे छॾी। दरख़्वास्त गुज़ारनि खे 27 अक्टूबर ताईं जवाबु जमा कराइण जो हुकुम।